आम चूंडुनि जो ॾिहाड़ो वेझो ईंदे ई उमीदवारनि जूं सरगर्मियूं तेज़ थी वयूं। कराची मलीर जे क़ौमी तक NA 231 सूबाई तक PS 99 ते पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवारनि अब्दुल हकीम बलोच सलीम बलोच पारां चूंड मुहिम जे सिलसिले में खोखरा पार्ट जे UC गरीबाबाद इत्तफ़ाक़ कॉलोनी में कच्छी बिरादरी आरफाणी बिरादरी पारां जलसो मुनक़िद कयो वियो। पार्टी उम्मीदवारनि जे पिंडाल पहुचण ते इलाइक़े वासियुनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। इलाइक़े वासिन अब्दुल जब्बार आरफाणी, गुलाम रसूल आरफाणी, अयाज़ अली आरफाणी, उस्मान आरफाणी, मोहम्मद अली आरफाणी, हनीफ सिंघार ऐं ॿियनि आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश करे खेनि भलीकार कयो। जलसे जी तक़रीब में पार्टी अॻवाननि दाद करीम बलोच, आगा करीम खान, हाजी हाशिम सिंघार, सुलेमान मेमण, अब्दुल रशीद मेमण, अब्दुल हकीम मेमण, हबीबुल्लाह मेमण, वडेरो बाबू ख़ासकेली समेत वॾे तादाद में इलाइक़े वासियुनि नौजवाननि शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी नामज़द उम्मीदवारनि अब्दुल हकीम बलोच सलीम बलोच चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान सूबाई हुकूमत सां गॾु हिन भेरे वफ़ाक़ में बि हुकूमत ठाहींदी। मलीर जी अवाम असांखे कारकर्दगी जे बुनियाद ते वोट ॾेई कामयाब कंदी। 2018 खां अॻु जी भेट में असांजे तख जो तबाह थियल इंफ्रास्ट्रक्चर, रोड रस्तनि, घिटियुनि, पार्कनि, ग्राउंडनि खे बहितर खां घणो बहितर कयो आहे। असां पंहिंजी अवाम वोटनि खे कॾहिं बि मायूस न कयो आहे। इन भेरे असां बि उमीद था कयूं त असांखे अवाम भरपूर मोट ॾींदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिसो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।